वजीर आज़म शहबाज शरीफ जो जोड़ियल जांच टीम मराकश रवानी। एडिशनल घरू सेक्रेटरी 4 रुकनी टीम 3 खां 4 ॾींहनि मराकश में रहंदी। जांच टीम हादसे में बची वियल पाकिस्ताननि सां मुलाक़ात कंदी। पाकिस्ताननि मथां तशद्दुद ऐं क़त्ल जी जांच भी कई वेंदी। FI मराकश बेड़ी हादसे जा 3 केस दाख़िल करे वरिता। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। इंसानी स्मगलिंग में मुलविस औरत पुट समेत गिरफ़्तार। FI मुताबिक़ इंसानी स्मगलिंग में मुलविस औरत गुलाम फातिमा ऐं संदसि पुट खे गुजरात जे हिक ॻोठ मां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार कयल औरत 3 पुटनि सां गॾु इंसानी स्मगलिंग में मुलविस हुजण जो एतिराफ़ कयो। मोबाइल ऐं बैंक अकाउंट्स जा तफ़सील बि हासिल कया विया। जवाबदार गुलाम फातिमा जो हिकु पुट हसन इटली में आहे ऐं ॿियो पुट खावर 4 ॼणनि खे वठी सेंगाल वियल आहे। मराकश बेड़ी हादसे बाद एयरपोर्ट्स ते क्लीयरेंस ॾींदड़ FIA जे 20 एहलकारनि ख़िलाफ़ जांच शुरू। FIA मुताबिक़ फैसलाबाद एयरपोर्ट जे 8, लाहौर जे 6 ऐं कराची एयरपोर्ट ते मुक़रर 6 FIA एहलकारनि ख़िलाफ़ जांच कई पई वञे। तुर्की ऐं लिबिया बाद मोरातिनिया इंसानी स्मगलिंग जो 3 ऐं 9 रूट आहे। इंसानी स्मगलिंग में मुलविस टोले 2024 में मोरातियन में देरो जमायो। यूनान बेड़ी हादसे जो मरकज़ी किरदार कमर ज़मान भी मोरातियन में आहे। इंसानी स्मगलर अफज़ल जजा लेबनान मां फरार थी चुको आहे। मोरातिनिया जे सेफ हाउस में अञा भी केतिराई पाकिस्तानी मौजूद आहिनि जेके मराकश जे रस्ते स्पेन पहुचणु चाहींदा आहिनि। PTI सां ॻाल्हियूं कंदड़ हुकूमती कमेटी जे तर्जुमान सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त 2-3 दरवाज़नि वारियूं ॻाल्हियूं न हली सघंदियूं। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जी आर्मी चीफ सां मुलाक़ात बाबति सभु ख़बर आहे। PTI बानी ऐं संदसि भेण अलीमा ख़ान बि बैक डोर ॻाल्हियुनि जी आजा कई आहे। बैरिस्टर गोहर चयो त बैक डोर प्रोसेस हलंदो ऐं फ्रंट डोर प्रोसेस बि हलंदो। जेकॾहिं PTI खे ॻाल्हियुनि जो उहो दर मिली वियो आहे जंहिं लाइ हू कोशिश करे रहिया हुआ त हुकूमती कमेटी खे बि ॿुधायो वञे। नंढनि दरवाज़नि या दरनि तरफ़ ॾिसण जो खेनि को फ़ाइदो न आहे। समावरे वफ़ाक़ी वज़ीर अता ताहिर चयो आहे त 190 मिलियन पाउंड करप्शन केस जो अदालती फ़ैसिलो तारीख़ी आहे। PTI बानी खे सज़ा शाहिदनि जे बुनियाद ते थी। PTI बानी जा आमदनी वारा ज़रिया छो नथा ॿुधाया वञनि। केस खे ग़लति साबित करण लाइ मज़हबी कार्ड खेॾण जी बि कोशिश कई वई। समूरियूं शाहिदियूं हिन जे ख़िलाफ़ आहिनि। दाबे जी इकॉनॉमिक ज़ोन सां खिते ते समाजी ऐं मुस्बत मुआशी असर पवंदा। 1 लख खां वधीक नौकरियूं भी पैदा थींदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो दाबे जी इकॉनॉमिक ज़ोन बाबति इजलास खे ख़िताब। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त इक़्तिसादी ज़ोन सां मक़ामी आबादी खे हुनरमंद ऐं बाअख्तियार बणाए वेंदो। रिथा ते $3 बिलियन जी सीड़प कई वेंदी। JUI सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त हीउ मुल्क असांजो आहे। मुल्क में अमन चाहियूं था। असां प्यार ऐं दलील सां ॻाल्हि करे रहिया आहियूं। चाहियूं था तव्हां प्यार ऐं मोहबत में ॻाल्हि सम्झो। जेकॾहिं ॻाल्हि न सम्झी त असांजा हथ ऐं अवां जो गलो हूंदो। ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत नाले का बि शइ न आहे। सूबो बाहि में सड़ी रहियो आहे। KT न्यूज़ ऐं कावश ऐं गोरजा जो मुगी रिपोर्टर फयाज़ सोलंकी जे अगवा जो केस दाख़िल। संदसि बाज़ियाबी लाइ कलम धड़ियुनि सरापा एहतिजाज। कंधकोट खेरपुर नवाबशाह सिजावल खेरपुर कंडियारो डोकरी नौशरो फिरोज दुदापुर बबरलोक कुंभ ओडेरो लाल अठठ मोरी ठारू शाह रोहड़ी मेरापुर पडीदन काजी अहमद डीपलो सकरन मांझन डोरोनारो बांसीदाबाद पनो अकिल बाडरहे जमाल शाह बनू तलहा दड़ो ऐं ॿियनि शहरनि में कलम धड़ियुनि जो एहतिजाज। कलम धड़ियुनि पारां मुगी सहाफ़ी फयाज़ सोलंकी के बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो आहे।
सकरन में सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ एसटीपी पारां डॉक्टर कादिर मंगसी की अगवानी में रैली। कारकुननि जे वॾे अंग में शिरकत। डॉक्टर कादिर मंगसी चयो आहे त सिंधु में केनाल कढण वारो अमल कंहिं भी रीत बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध दुश्मन मनसूबनि खिलाफ धरती धणी हैदराबाद में गॾु थींदा। अवामी तहरीक पारा इस्लामाबाद में कारपोरेट फार्मिंग सिंधु मां केनाल कढण खिलाफ कॉन्फ्रेंस। इस्लामाबाद प्रेस क्लब में कोटायल कॉन्फ्रेंस में सिंधी, सराइकी, पश्तून, बलोच अगवान, तरक्की पसंद अदीब, पाणी माहिर ऐं सहाफ़ी भी शरीक। अवामी तहरीक के सदर वसंत थरी जो चवणु आहे त छा बि थी पवे सिंधु ते केनाल अॾणु न ॾींदासीं। सिंधु मां केनाल कढण वारे अमल खिलाफ सिंध सरापा एहतजाज बणियल। टंडोलायर, जामशोड़ो, शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में वकीलनि ऐं ॿियनि धरणनि जा मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु मां केनाल निकिता त सिंध बणजण बणिजी वेंदी। सिंध दुश्मन मनसूबनि वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। कुबो सईद खान बरसां कारा इल्ज़ाम हेठि बिटो क़त्ल। ॻोठ अब्दुल वहाब खोसो में नौजवान मोहम्मद शरीफ खोसो ऐं नारी रुज़िया खे क़त्ल कयो वियो। जाबदार फरार थी वियो। ईरानी शहर तेहरान में सुप्रीम कोर्ट ॿाहिरां फायरिंग। 2 जज मारिजी विया, 1 ज़ख़्मी। जजिस खे क़त्ल कंदड़ पाण खे भी गोली हणी छॾी। ऐं मुल्तान टेस्ट में पाकिस्तान की पोजीशन मज़बूत। मैच के ॿिए ॾींहुं वेस्टइंडीज़ की टीम 137 रन्स ते ढेर। क़ौमी टीम 202 रन्स की सरसी हासिल करे वरिती। पाकिस्तान की टीम पहिरीं इनिंग में 230 रन्स ठाहे आउट थी वई। सऊद शकील 84, मोहम्मद रुज़वान 71 ऐं साजिद खान 11 रन्स ठाहियूं। वेस्टइंडीज़ तरफ़ां जेडन सेल्स ऐं वेरिकन 3 विकेटूं वरितियूं। क्लीनियर्स 2 मोटी 1 रांदीगर खे आउट कयो। पाकिस्तानी स्पिनर्स की तबाह कंदड़ बॉलिंग। वेस्टइंडीज़ की टीम 137 रन्स ते ढेर। वेरिकन 31, जेडन सेल्स 22 ऐं मोटी 19 रन्स ठाहे नुमाया रहा। पाकिस्तान के नोमान अली 5 ऐं साजिद खान 4 रांदीगरनि खे आउट कयो। अबरार अहमद जी 1 विकेट। रांदि जे ॿिए ॾींहं जी पुॼाणी ते क़ौमी टीम 3 विकेटनि जे नुक़सान ते 109 रन्सूं ठाहे 202 रन्स की लीड हासिल करे वरिती।